ब्रेकिंग न्यूज़ आहे असां सां शेयर करे भिटशा में ज़ोरदार बरसात सबब घिटियूं रोड रस्ता मुकम्मल तौर पानी हेठि अची विया। बरसात सबब शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे उर्स जूं तक़रीबूं मुतासिर थी रहियूं आहिनि। मेले में ईंदड़ दुकानदार तोड़े ज़ाइरीन सख़्त परेशान आहिनि। पांधड़नि पारां जल्द पानी निकाल करण जो मुतालबो कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ असां सां शेयर करे भिटशा में ज़ोरदार बरसात सबब घिटियूं रोड रस्ता मुकम्मल तौर पानी हेठि अची विया। बरसात सबब शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे उर्स जूं तक़रीबूं मुतासिर थी रहियूं आहिनि। मेले में ईंदड़ दुकानदार तोड़े ज़ाइरीन सख़्त परेशान आहिनि। पांधड़नि पारां जल्द पानी निकाल करण जो मुतालबो कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ रिपोर्टर मुस्तकीम समू खां। जी मुस्तकीम, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी, भिटशा में बरसात जो ॿेर वसकारो शुरू थी वियो आहे। बरसात सबब मेले जा दुकानदार सख़्त परेशान बणिजी विया आहिनि। रोड रस्ता पानी हेठि अची ऐं ॿुॾी विया आहिनि। बरसात जो मुसलसल वसकारे सबब भिटाई जो मेलो सख़्त मुतासिर थी रहियो आहे, जंहिं सबब मेलो लॻाइण दुकानदारनि खे हिन भेरे किरियन रुपयनि जो नुक़सान थियण जो पिणु ख़दशो आहे। जॾहिं त भिटाई जो मेलो घुमण ईंदड़ ज़ाइरीन पिणु परेशान आहिनि। इंतिज़ामिया तरफ़ां मेले जे इंतिज़ामनि जूं दवाऊं पिणु अधूरियूं रहिजी वियूं आहिनि। भिटाई जे मेले दौरान बरसाती पानी निकाल करे समेत सकावती मार्गे ॿिया इंतिज़ाम न कया विया आहिनि। शहरी ज़ाइरीन पारां वज़ीर आला सिंध खां इहो मुतालबो कयो आहे त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो मेलो जेको अंगारे जे ॾींहं खां भिटशा में शुरू थी रहियो आहे, हुन जे इंतिज़ामनि खे बहितर नमूने कयो वञे, जीअं ईंदड़ ज़ाइरीन यकीनत पांधेरा जेके आहिनि उहे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो मेलो जेको नहर नमूने सां मल्हाए सघनि। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त 20 तारीख़ अंगारे जे ॾींहुं भिटशा में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो 281 उर्स मुबारक शुरू थी रहियो आहे। जी ठीकु आहे मुस्तकीम, अवां जी महिरबानी अपडेट करण जे लाइ। इते मां खे ॿुधायां त सिंधु दरिया में पानी जी चाढ़ बाद दादू जे कचे वारे इलाइक़े में विचोले दर्जे जी ॿोॾि बरक़रार आहे। यूसी सियाल ऐं यूसी मोंदर जा 50 खां वधीक ॻोठ पानी जी लपेट में अची विया। मुख़्तलिफ़ ॻोठनि जो दादू शहर सां ज़मीनी राब्तो कटिजी वियो। तिरनि जोअर वाउणनि ऐं ग्वार जो फसुल चौपाए माल जो गाह बि ॿुॾी वियो। मुतासिर ॻोठाणनि पारां हुकूमत इंतिज़ामिया खां वाहुर जी अपील कई वई आहे। अहम ख़बर असां शेयर करे रहिया आहियूं। सिंधु दरिया में पानी जे चाढ़ बाद दादू जे कचे वारे इलाइक़े में विचोले दर्जे जी ॿोॾि बरक़रार आहे। यूसी सियाल ऐं यूसी मोंदर जा 50 खां वधीक ॻोठ पानी हेठि अची विया आहिनि। तफ़सील ॿुधाइण लाइ असां लाइन ते मौजूदु आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर दानिश ख़ुश्क। जी दानिश। जी बिल्कुल, बरसातुनि बाद सिंधु दरिया में चाढ़ अची विया आहे। चाढ़ बाद कचे वारे इलाइक़े में विचोले दर्जे जी ॿोॾि अची वई आहे। जंहिं सबबु यूसी सियाल ऐं यूसी मोंदर जा 50 खां वधीक जेके नंढा वॾा ॻोठ आहिनि उहे पानी जे घेरे में अची विया आहिनि। जॾहिं त मुख़्तलिफ़ ॻोठनि जा जेके ज़मीनी रस्ता आहिनि उहे दादू शहर सां कटिजी विया आहिनि। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां कचे में पहुचियल सिर्फ़ु ज्वार वुणनि समेत ग्वार जो जेको फसुल आहे, चौपाई माल जो जेको गाह आहे, उहो बि पानी जी लपेट में आहे। यूसी सियाल यूसी मोंदर में जेके ॻोठ आहिनि, ॻोठ करम क़ाइम खरल गुल मोहम्मद खोरे जो छुटो ख़ान मस्तोई अहमद खान जो समेत नंढा वॾा ॻोठ जेके आहिनि उहे पानी हेठि अची विया आहिनि। इरिगेशन खाते समेत लाॻापियल खे अमलदार आहे। तव्हांजे मुतासिरीन जो इहो चवणु आहे, उन्हनि जो चवणु आहे त में बेड़ियूं बि फराहम थियनि कयूं कंहिं सबबु तकलीफ़ुनि खे मौजूं था। जॾहिं त मुतासिरीन सां ॻाल्हि ॿोल थी आहे त उन्हनि जो चवणु आहे त ज़मीनी रस्तो कचे हुजण सबबु खाद खुराक ख़रीद करण जे लाइ पाणी जे रस्ते जेको आहे शहर वञी पिया आहे। उन्हनि इहो मुतालबो कयो आहे सिंध सरकार खां त इंतिज़ामिया सार लाइ ऐं पाणी हेठि बीठल जेके बरसाति में जेका वक़्ते सां जारी आहे उन सबबु तमामु घणी तकलीफ़ खे मौजूं पिया। ठीकु आहे दानिश, अवां जी महिरबानी अपडेट करण जे लाइ।